अबन ॾाॾनि जी जेका वतन हुई, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अब्बा ॾाॾा जंहिं मुल्क में पैदा थिया, उन खां बाद में ख़ुद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुल्क में पैदा थिया, जंहिं मुल्क में नंढपिण खां वठी नौजवान थिया, तो उहो मुल्क आहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो प्यारो मुल्क मक्का मुकर्रमा आहे। उन मुल्क में पैदा थिया, उन मुल्क में संदन विलादत मुबारका थी। उन खां बाद में पाण जेका सुआ लड़कपन जे उम्र ताईं पहुता, उन खां बाद में जवानी जे उम्र ताईं पहुता। तो ॾिसो, जंहिं मुल्क में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुल्क में पैदा थिया, जंहिं मुल्क में संदन अबन ॾाॾनि खां वठी आबाद हुया, उन मुल्क में काफ़िरन हुजूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे असली वतन में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ साज़िशूं शुरू कयूं। हुजूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पत्थर वसाया विया। नबी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कई तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनूं वयूं। आका अलैहिस्सलातु वस्सलाम ते उन तकलीफ़नि ॾुखनि मुसीबतुनि जा पहाड़ केराया। उन मक्के जे काफ़िरनि ऐं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिं ईमान आंदो, उन मुस्लमाननि खे उन जी ज़िंदगी में उन्हनि जे ज़िंदगी खे काफ़िरनि, मुशरिकनि, अल्लाह जे दुश्मननि, अल्लाह जे रसूल जे दुश्मननि मुस्लमान जे ज़िंदगी के सूरन में विझी छॾियो। तो जनाबे ज़ी वकार हुजूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल आख़िर पंहिंजे असली वतन खे, पंहिंजे मक्का मुकर्रमा वारे असल वतन खे, जंहिं वतन में पैदा थिया, जंहिं वतन में नौजवानी जे उम्र ताईं अची पहुता, आख़िरकार अल्लाह जे हुक्म सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असली वतन के छॾण ते मजबूर थिया। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असली वतन के छॾे करे मदीने मुनव्वरा ॾांहुं हिजरत शुरू कयऊं, जॾहिं मक़ामे जोफ़ा ते अची करे पहुता, त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हीअ आया मुबारका नाज़िल फरमाई। मक़ामे जोफ़ा मक्के ऐं मदीने जे विच में हिकु जॻह आहे। जॾहिं उन जॻह ते पहुता, अल्लाह सुब्हानहु व तआला इहा आया मुकर्रमा पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल फरमाई, इन्नल्लज़ी फ़रद अलैकल क़ुरआन लरादुक इला मआदिन। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं रब तव्हां ते क़ुरआन पाक नाज़िल फरमायो, उहो रब तव्हांखे पंहिंजे असली वतन मक्का मुकर्रमा ॾे ज़रूर वापसि मोटाए आणींदो। हज़रत दी वकार ऐं ॿी इन आयत जे हिसाब सां ॿी रिवायत आहे। हज़रत मुक़ातिल रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था कि जंहिंखे इमाम बग़वी रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे तफ़सीर में इनखे ज़िक्र कयो आहे कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के खां हिजरत करे ऐं मदीने ॾांहुं अची रहिया हुया, ग़ार जे अंदरि हलिया विया। उन खां बाद में जॾहिं नबी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ार खां ॿाहिरि निकिता, तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के जे तरफ़ वेंदड़ उन रस्ते खे ॾिसी करे बार बार मक्के ॾांहुं जेको रस्तो वञी रहियो हुयो, उन रस्ते ॾांहुं ॾिसी करे बार बार आका अलैहिस्सलातु वस्सलाम निहारे रहिया हुया। मक्के ॾांहुं वेंदड़ रस्ते खे बार बार ॾिसी रहिया हुया, हर हर उन रस्ते ॾांहुं निहारे रहिया हुया। त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला जिब्रील अमीन खे मोकिलियो कि ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हां पंहिंजे असली वतन, अबन ॾाॾनि जे वतन, जंहिं वतन में तव्हांजी विलादत थी, छा तव्हां उन पंहिंजे असली वतन मक्का मुकर्रमा ॾे तव्हां वापसि मोटण जो इरादो रखो था? त
तव्हांजे दिल मुबारक में उन पंहिंजे असली वतन ॾांहुं मोटण जो शौक़ु आहे, तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हा जिब्रील, मूंखे पंहिंजे असली वतन ॾांहुं वापसि मोटण जो शौक़ु, मुंहिंजे दिल में वापसि मोटण जो शौक़ु, ऐं मां पंहिंजे असली वतन जो मुश्ताक़ आहियां। त उन वक़्तु जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, ऐं अल्लाह जा रसूल, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे इन आया मुकर्रमा खे नाज़िल करे फरमायो, इन्नल्लज़ी फ़रद अलैकल क़ुरआन लराद्दुक इला मआदिन। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं रब तव्हां ते क़ुरआन पाक नाज़िल फरमायो, उहो रब ज़रूर तव्हांखे पंहिंजे असली वतन मआद यानी मक्का मुकर्रमा ॾे ज़रूर वापसि मोटाए आणींदो। हज़राती दी वक़ार, जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इहो वाइदो फरमायो कि ऐं मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे मके जे काफ़िरनि पंहिंजे असली वतन खां निकिरण ते मजबूर कयो, अन क़रीब ज़रूर तव्हांजे असली वतन मक्का मुकर्रमा खे ज़रूर तव्हांजे हथनि ते आज़ाद कराईंदासीं। उन मक्का मुकर्रमा खे तव्हांजे हथनि ते फतह कराईंदासीं। तव्हां उन मक्का मुकर्रमा खे आज़ाद कंदो, ऐं त मक्के उन वक़्तु मदीने ते हुकूमत तव्हांजी रहंदी, पर तव्हांजे असली वतन मक्का मुकर्रमा ते हुकूमत बि तव्हांजी हलंदी। हज़रत दी वक़ार के फ़तेह मक्का जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु